जंहिंजी भेण जे मथों भाउ जो हथ भाउ जो प्यार हूंदो सो कोई भी माई जो लाल कोई भी दुनिया जी ताकत रखण वारो इंसान उन जी भेण खे ॾुखाए नथो सघे। यादि रखो, जेकॾहिं तव्हांजो मुखलिस सचो प्यार भेण सां बरक़रार रहंदो उहा तव्हांजी अधी भेण कंहिं घर में पाणिजी बि वेंदी सो उहे साम्हूं वारा बि ख़ौफ़ज़दा हूंदा त मतां असांजी शिकायत पंहिंजे घर खणी वञे। यादि रखो, जेकॾहिं तव्हांजो भेनरुनि सां सचो प्यार हूंदो भेण खे सीने सां लॻाए नेड़ ते चुमी ॾींदा ईंदो सो उहा भेण कॾहिं बि कंहिं ॻाल्हि ते बि ग़मगीन न थींदी, मायूस न थींदी। छो त उहा इहा ई सोच रखंदी मूंखे अल्लाह भाउ न बल्कि जबल ॾिनो आहे। जबल मुंहिंजो भाउ जेको अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम गैरतमंद ऐं ताक़तवर ऐं इज़त वारो बणाए, जेको मुंहिंजो ख्याल भी करे, मूंसां मोहब्बत भी करे, मूंसां प्यार भी करे सो उन्हनि खे गैरनि जे आॾो जिते पाणिजी वञे थी उन घर में रब ॾिसे थो पंहिंजो फ़ख्र महसूस कंदी आहे। छो उनखे ख़बर आहे मुंहिंजो भाउ बल्कि शेर न आहे, जबल आहे। जबल जे आॾो शेर जी का औकात न आहे। शेर ख़ुदि पाण जबल जो मोहताज आहे। शेर पाण ख़ुदि जबल जे सुराखनि में लिखंदो आहे। शेर जी छा औकात आहे उन जबल जे आॾो। जबल खां बि वधीक ताक़त रखण वारो उहो मुंहिंजो भाउ जेको मूंसां प्यार करे वेठो आहे, मूंसां मोहब्बत जा इज़हार करे वेठो आहे, जेको मूंखे पंहिंजे सीने सां लॻाए वेठो आहे। उन भाउ जी मूंखे सपोर्ट आहे त मां हिन साहुरे घर में जा गैरनि जी आॾ मां कहिड़ी मायूस थियां। हा तव्हां आज़माए ॾिसो बचा, तव्हांखे बाद में जॾहिं भेणो थाणण वक़्तु ईअं कंहिं भेणीअ खे न चवणो पवंदो त मुंहिंजी भेण जी पार अथई न त मुंहिंजी ख़बर अथई। जे इहो चयो आहे उहो वॾो आख़िर में भड़वो थियो, उनजी भेण बि ज़लील थी आहे। ख़ुदा जो कसम ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। जे चयो आहे न त मुंहिंजी भेण अथई, मुंहिंजी भेण जी पार थो हुजे न त मूंखे सुञाणे थो, उहो बि भड़वो थियो, उनजी भेण बि ज़लील थी आहे। ॿी ॻाल्हि कयो, बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां पंहिंजी भेण खे प्यार ॾींदा अचो, सीने सां लॻाईंदा अचो, उनजे नेड़ ते माथे ते चुमंदा अचो। ख़ुदा जो कसम उहा भेण ख़ुदि ब ख़ुदि हिकु ताक़तवर बणिजी वेंदी। छो त इन भाउ जी मोहबत जे करे भेण जे अंदरि एतिरी एनर्जी हूंदी आहे जो पराए घर बि वेंदी आहे सो ग़मगीन न थींदी आहे, मायूस न थींदी आहे, बसि दिलि वॾी हूंदी आहे। सो मूंखे अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम भाउ अता कयो आहे, पर भाउ उहो जबल अता कयो आहे। जबल 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 हे जबल हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ओए जबल थियणु चाहे थो न भेण जे आॾो। इन नसीहत ते अमल कर। जेकॾहिं तुंहिंजी भेण जे सावरनि जे तरफ़ां तुंहिंजी भेण जी शिकायत अची वञे न त मुंहिंजो सर कटे छॾिजे। अञा उहे तुंहिंजे सावरा बि फ़ख्र कंदा त हिकु बहादुर घराणे मां हिकु असां औरत वरिती आहे, इज़त वारे घराणे मां हिकु असां औरत वरिती आहे, गैरतमंद घराणे मां असां हिकु औरत वरिती आहे। أنت المولى وأنا العبد وهل يرحم العبد